सिंध टीवी नेटवर्क पारा 5 डिसंबर ते इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठ सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण वारे ऐलान ते कोटड़ीअ में बि सकाफ़ती रंग निखरी पिया आहिनि। कोटड़ीअ जी खुदा जी बस्ती वारे इलाइक़े में सियासी समाजी अॻुवान दिलशाद बुलेदी, मीर मुर्तज़ा काबूरो, मीर गुलाम नबी बिरोही, रफ़ीक खोसो, मुर्तज़ा डेरो ऐं ॿियनि पारां मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें इलाइक़े वासियुनि वॾे अंग में टोपियूं अजरकूं ओढे मच कचहरीअ में शिरकत कई। उन मौक़े ते मच कचहरीअ में शामिल थींदड़नि चयो त हिन क़ौमी काज असां में नऊं रूह फूकियो आहे। 5 डिसंबर ते कोटड़ी में असां सिंध टीवी पारां भरपूर शिरकत कंदासीं, पंहिंजे पाड़ेवारनि सां गॾु, पंहिंजे इलाइक़े वारनि सां गॾु, पंहिंजे मोज़िज़नि सां गॾु ऐं इंशाअल्लाह जीअं हर साल मल्हाईंदा आहियूं, हिन साल बि सुठे नमूने सां मल्हाईंदासीं। 5 डिसंबर ते असां एकता जे हवाले सां कोटड़ी में अलमदीना चौक ते वॾो हिकिड़ो माना इहे शानदार प्रोग्राम कंदासीं ऐं भरपूर नमूने सां असांजी म्युनिसिपल ॿोलड़ी भरपूर नमूने सां पंहिंजी शिरकत कंदो। सिंध जी सकाफ़त जेका हज़ार साल पुरानी रही आहे, टोपी अजरक ॾे ऐं हिकु ॾींहुं जेको आहे क़ौमी जोश ऐं जज़्बे सां असां हर साल मल्हाईंदा आहियूं। इंशाअल्लाह हिसाब सां मल्हाईंदासीं। टोपी ॾियारो असां ईद वांगुरु ख़ुशी थींदी आहे, असां इंशाअल्लाह ईद वांगुरु बि मल्हाईंदासीं, असांखे वॾी ख़ुशी थींदी आहे। सिंध टीवी वारनि जो हर साल जीअं हिन साल बि हिननि भरपूर तरीक़े सां मल्हाइण जो ऐलान कयो आहे। ईअं सिंध टीवी न्यूज़ जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं। हर साल जीअं हिन साल सिंध टीवी न्यूज़ पाण मल्हायो आहे। मच कचहरीअ में जिते सुगड़नि ॾोर बेत ॾिना, उते वरी चंगनवाज़ वली मोहम्मद खासकेली, फनकार अली मुराद जतोई, शेमीर सरगाणी क़ौमी ऐं सकाफ़ती कलाम ॻाए मच कचहरीअ में वेठलनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। कैमरामैन रफ़ीक कोलाचे सां गॾु इस्माइल बारी जो